वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाकिस्तान चीन सां लाॻापनि खे वधीक मज़बूत करणु चाहे थो। सीपेक मंसूबो पाकिस्तान जी तरक़ी लाइ तमामु ज़रूरी आहे। चीन जे करप्शन ख़िलाफ़ जंग मां मुतासिर आहियूं। करप्शन मां अमीरनि खे फ़ाइदो ऐं ग़रीबनि खे नुक़सान पहुची रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चीनी मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान जा चीन सां लाॻापा इंतिहाई वेझा आहिनि। असां पाकिस्तान ऐं चीन विच में सियासी, इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण जा ख़्वाहिशमंद आहियूं। मीडिया ऐं सक़ाफ़ती लाॻापा एतिरा मज़बूत न आहिनि जेतिरा असांजा सियासी लाॻापा आहिनि। वज़ीर आज़म चयो त अॼु जी मुलाक़ात जो मक़सदु मीडिया राब्तनि खे हथी ॾियणु आहे। पाकिस्तानी ऐं चीनी मीडिया विच में वेझा लाॻापा चाहियूं था। इमरान ख़ान चयो त चीन कुझु सालनि में 70 करोड़ माण्हुनि खे ग़ुर्बत मां कढियो आहे। वेझड़ाई में चीन इंतहाई ग़ुर्बत जे ख़ात्मे जो ऐलान कयो, जेको हिकु गैर मामूली कामयाबी आहे। चीन जो वॾे अंग में माण्हुनि खे ग़ुर्बत मां कढणु साराह जोॻो कारनामो आहे। हुन चयो त पाकिस्तान में चीनी सदर शी जिनपिंग खे जदीद दौर जो अज़ीम सियासतदान सम्झे वञे थो। चीनी सदर जी करप्शन ख़िलाफ़ जंग मां पाकिस्तानी मुतासिर आहिनि। सदर शी जिनपिंग जी करप्शन जे ख़ात्मे वारी मुहिम मौसर ऐं कामयाब आहे। वज़ीर आज़म चयो त सीपेक बेल्ट एंड रोड जो क़दम हिकु अहमियत जोॻो मंसूबो आहे। असां सीपेक मंसूबे जे जाइज़े लाइ हिकु आला सतही कमेटी क़ाइमु कई आहे। ईंदड़ हफ़्ते गवादर वञी रहियो आहियां, उते सीपेक मंसूबे जो जाइज़ो वठंदुसि। पाकिस्तान जे मुआशी तरक़ी लाइ सीपेक मंसूबो हिकु वॾी उमीद आहे।